सीपारे 12 सूरह यूसुफ जे पहिरें रुकू खां 6 रुकू ताईं जो सिंधी तर्जुमो कंजुल ईमान ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ही रोशन किताब जो आयतूं आहिनि, बेशक असां उनखे लाथो आहे अरबी क़ुरान जी सूरत में जो तव्हां सम्झो। असां तव्हांखे सभ खां सुठो बयानु ॿुधायूं था, हिन करे जो असां तुंहिंजी तरफ़ वही मोकिलियो हिन क़ुरान जो, जेतोणीकि हिन खां अॻु बिला शक तोखे ख़बर न हुई। यादि करियो जॾहिं यूसुफ पंहिंजे पीउ खे चयो, ए मुंहिंजा पीउ, मूं 11 सितारा ऐं सिज ऐं चंड खे ॾिठो आहे, मूं उन्हनि खे मुंहिंजे वास्ते सजदो कंदे ॾिठो। चईं, ए मुंहिंजा पुट, पंहिंजो ख्वाबु पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ, मता उहे तोसां का चालबाज़ी इख़्तियार कनि। बेशक शैतान इंसान जो खुलियो दुश्मन आहे, ऐं अहिड़ीअ तरह तोखे तुंहिंजो रब चूंडींदो ऐं तोखे ॻाल्हियुनि जो नतीजो कढणु सेखारींदो ऐं तो ते पंहिंजी नेमत पूरी फरमाईंदो ऐं याकूब जे घर वारनि ते जीअं अॻु में तुंहिंजे पीउ ॾाॾे इब्राहिम ऐं इसहाक ते पूरी कयई। बेशक तुंहिंजो रब इल्मु ऐं हिकमत वारो आहे। बेशक यूसुफ ऐं संदसि भाइरनि में पुछंदड़नि जे वास्ते निशानियूं आहिनि। जॾहिं चयऊं जो ज़रूरु यूसुफ ऐं उनजो भाउ असांजे पीउ खे असां खां वधीक प्यारा आहिनि ऐं असां हिकु जमात आहियूं, बेशक असांजो पीउ खुली तरह उन्हनि जी महबत में बुॾल आहे। यूसुफ खे मारे विझो या ज़मीन में किथे उछलाए अचोसि, जो तव्हांजे पीउ जो मुंहुं फ़क़ति तव्हांजी तरफ़ मुतवजह रहे ऐं उन खां पोइ नेक थी वञिजो। उन्हनि मां हिकु चवण वारे चयो, यूसुफ खे क़त्ल न करियो, बल्कि उनखे ऊंदाहे खूह में उछलायो, जीअं को मुसाफ़िर उनखे खणी वञे। जेकॾहिं तव्हांखे करण जो इरादो आहे त। चयऊं, ए असांजा पीउ, तोखे छा थियो आहे जो यूसुफ जे बारे में असां ते एतबार नथो करीं, ऐं असां त हुन जा ख़ैर ख़्वाह आहियूं। सुभाणे उनखे असां सां गॾु मोकिलियो, जो असां सां खाए पीए ऐं रांदि करे, ऐं बेशक असां उन जा निगहबान आहियूं। चयाईं, तव्हांजो उनखे वठी वञणु मूंखे तकलीफ़ ॾींदो ऐं मूंखे भउ आहे त मता उनखे बग़ड़ खाई वञे ऐं तव्हां उनखां बेख़बर रहो। चयाऊं, जेकॾहिं उनखे बग़ड़ खाई वञे, जॾहिं त असां हिकु जमात आहियूं, तॾहिं असां बेकार साबित थियासीं। पोइ जॾहिं उनखे वठी विया ऐं समूरनि जी राय इहा बीठी त उनखे ऊंदाही खूह में फिटी कनि ऐं असां खेसि वही मोकिलियो त ज़रूरु तूं उन्हनि खे उन्हनि जी उहा हरकत ॿुधाईंदे। अहिड़े वक़्त में उन्हनि खे ॼाण का न रहंदी ऐं राति थींदे पंहिंजे पीउ वटि रोईंदा आया। चयऊं, असांजा बाबा, असां डुकी अॻिते निकिरी वियासीं ऐं यूसुफ खे पंहिंजे सामान वटि छॾे वियासीं त उनखे बग़ड़ खाई वियो, ऐं तूं असांजी ॻाल्हि ते कंहिं बि तरह यकीन न कंदे, जेतोणीकि असां सचा आहियूं। ऐं उनजी कमीज़ ते कूड़ो रत जो निशान लाए आया। चयाईं, बल्कि तव्हांजे दिलनि हिकु ॻाल्हि तव्हांजे वास्ते ठाहे वरिती आहे, पोइ सब्र चङो आहे ऐं अल्लाह खां ई मदद घुरां थो उन्हनि ॻाल्हियुनि ते जेको तव्हां ॿुधाए रहिया आहियो। ऐं हिकु काफ़िलो आयो, उन्हनि पंहिंजो पाणी आणींदड़ मोकिलियो। पोइ उन पंहिंजो ॿोको विधो, चवणु लॻो, वाह, हीअ कहिड़ी न ख़ुशी जी ॻाल्हि आहे, हीअ त हिकु छोकिरो आहे, ऐं उनखे सरमायो सम्झी लिकाए छॾियईं। ऐं अल्लाह ॼाणे थो उहे कनि था। ऐं भाइरनि उनखे खोटे सिके जे चंद दिरहमनि में विकिणी छॾियो ऐं उन्हनि खे उन में का बि रग़बत न हुई। मिस्र जे जंहिं शख़्स उनखे ख़रीद कयो त पंहिंजी घरवारी खे चयो, हिन खे इज़त सां रखो, शायदि उन खां असांखे नफ़ो पहुचे, या उनखे असां पोटेलो बणायूं। ऐं अहिड़ीअ तरह असां यूसुफ खे उन ज़मीन में ताक़त वारी जाइ ॾिनी ऐं हिन जे वास्ते त उनखे ॻाल्हियुनि जो ताबीर या अंजाम सेखारियूं। ऐं अल्लाह पंहिंजे कम ते ग़ालिब आहे, पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि। ऐं जॾहिं पंहिंजे पूरी ताक़त खे पहुतो, असां खेसि हुकुम ऐं इल्मु अता फ़रमायो ऐं असां ईअं सिलो ॾींदा आहियूं नेकनि खे। ऐं उहो जंहिं औरत जे घर में हो, तंहिं खेसि लालचायो त हू पाण न रोके ऐं समूरा दरवाज़ा बंदि कयाईं ऐं चयाईं,
अच तोखे ई चवां थी। चयाई अल्लाह जी पनाह, उहो अज़ीज़ त मुंहिंजे परवरिश करण वारो आहे। उन्हीअ मूंखे चङी तरह रखियो। बेशक ज़ालिमनि जो भलो न थींदो आहे। ऐं बेशक औरत उनजो इरादो कयो ऐं उहो बि औरत जो इरादो करे हा, जेकॾहिं पंहिंजे रब जो दलील न ॾिसे हा। असां ईअं ई कयो जो उनखां बुराई ऐं बेहयाई खे फेरे छॾियोसीं। बेशक उहो असांजे चूंडियल ॿाननि मां आहे। ऐं ॿिए दरवाज़े जी तरफ़ डोड़िया ऐं औरत उनजी कमीज़ पुठियां खां फाड़े छॾी ऐं ॿिन्ही खे औरत जो मुड़ुसु दरवाज़े वटि मिलियो। औरत चयो, इन्हीअ जी कहिड़ी सज़ा आहे जंहिं तुंहिंजी ज़ाल सां बुराई जो इरादो कयो हुजे, मगर हीअ त खेसि क़ैद में रखियो वञे या ॾुखो ईंदड़ मार ॾिजेसि। यूसुफ चयो, हिन त पाण मूंखे लालचायो त जीअं मां पंहिंजी हिफ़ाज़त न करियां। औरत जे घर वारनि मां हिकु शाहिदी ॾिनी। जेकॾहिं उनजी कमीज़ अॻियां फाटल आहे त औरत सची आहे ऐं उन ग़लति चयो, ऐं जेकॾहिं उनजी कमीज़ पुठियां फाटल आहे त पोइ औरत कूड़ी ऐं हीउ सचो। पोइ जॾहिं अज़ीज़ उनजी कमीज़ पुठियां फाटल ॾिठी, चयाईं, बेशक हीअ तव्हां औरतुनि जी मकारी आहे। बेशक तव्हांजी मकारी वॾी आहे। ए यूसुफ, तूं इहो ख़्यालु न कर, ऐं ए औरत, तूं पंहिंजे गुनाह जी मुआफ़ी घुर। बेशक तूं ख़ता वारनि मां आहीं। ऐं शहर में किन औरतुनि चयो त अज़ीज़ जी ज़ाल पंहिंजे नौजवान जी दिलि लालचाए थी। बेशक उनजी मोहबत उनजे दिलि में घिड़ी वई आहे। असां त उनखे मोहबत में बेइख्तियार ॾिसूं थियूं। जॾहिं ज़ुलेखा उन्हनि जे उहा चुरपुर ॿुधी त उन्हनि औरतुनि खे सॾाए वरिताई ऐं उन्हनि जे वास्ते मसनद तयारु करायाई ऐं उन्हनि मां हर हिक खे हिकु छुरी ॾिनाई ऐं यूसुफ खे चयाईं त उन्हनि वटि निकिरी अचु। जॾहिं औरतुनि यूसुफ खे ॾिठो त उनजी वॾाई बयानु करणु लॻियूं ऐं पंहिंजा हथ कटे वेठियूं ऐं चवणु लॻियूं, अल्लाह जी पाकाई आहे, हीअ त बशर जी जिन्स मां न आहे। हीअ त न आहे मगर इज़त वारो मलाइक। ज़ुलेखा चयो, ई त उहो आहे जंहिंजा तव्हां मूंखे ताना थे ॾिना, ऐं बेशक मां उनजी दिलि लालचाइण थे घुरी, पर हिन पाण खे बचाए वरितो। ऐं बेशक जेकॾहिं उन उहो कमु न कयो जेको मां खेसि चवां थी, त ज़रूरु क़ैद में पवंदो ऐं ज़रूरु ख्वारी बर्दाश्त कंदो। यूसुफ अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा रब, मूंखे क़ैद खानो वधीक पसंदि आहे उन कम खां जंहिंजी तरफ़ मूंखे उहे सॾीनि थियूं। ऐं जेकॾहिं तूं मूंखां उन्हनि जी साज़िश न टारींदे त मां उन्हनि जी तरफ़ माइल थी पवंदुसि ऐं अणॼाण बणिजी पवंदुसि। पोइ संदसि रब संदसि दुआ ॿुधी ऐं उनखां औरतुनि जी साज़िश फेराए छॾियईं। बेशक उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। पोइ समूरियूं निशानियूं ॾिसण खां पोइ बि उन्हनि खे आख़िर में मत इहा आई त उनखे ज़रूरु हिकु मुदत ताईं जेल में विझनि। ऐं उन सां गॾु क़ैद खाने में 2 जवान दाख़िल थिया। उन्हनि मां हिकिड़े चयो त मूं ख्वाब ॾिठो आहे त मां शराब निपूड़ियां थो, ऐं ॿिए चयो मां ख्वाब ॾिठो आहे त मुंहिंजे मथे ते कुझु मानियूं आहिनि जिन मां पखी खाइनि था। असांखे उनजो ताबीर ॿुधा। बेशक असां अव्हांखे नेकोकार ॾिसूं था। यूसुफ चयो त तव्हांखे मिलंदड़ खाधो तव्हां वटि न ईंदो। उनजे अचण खां अॻु में मां तव्हांखे उनजो ताबीर ॿुधाए छॾींदुसि। हीउ उन्हनि इल्मनि मां आहे जेको मूंखे मुंहिंजे रब सेखारियो आहे। बेशक मूं उन्हनि माण्हुनि जो दीन न मञियो जेकी अल्लाह ते ईमान नथा रखनि ऐं उहे आख़िर जा मुनकर आहिनि। ऐं मूं पंहिंजे पीउ ॾाॾनि इब्राहिम ऐं इसहाक ऐं याकूब जो दीन इख़्तियार कयो। असांखे हक़ नथो पहुचे जो कंहिं शइ खे अल्लाह जो शरीक ठाहियूं। हीउ अल्लाह जो हिकु फज़ल आहे असां ते ऐं माण्हुनि ते, पर अक्सर माण्हू शुक्र नथा कनि। मुंहिंजे जेल जा 2 दोस्तो छा जुदा जुदा रब चङा आहिनि या हिकु अल्लाह जेको समूरनि ते ग़ालिब आहे? ग़ालिब हुजे। तव्हां उन खां सवाइ नथा पूॼो मगर फ़क़ति नाला जेकी तव्हां ऐं तव्हांजे अबनि ॾाॾनि घड़िया आहिनि। अल्लाह उन्हनि बाबति का सनद नाज़िल न कई आहे। हुकुम त फ़क़ति अल्लाह जो आहे। उन्हीअ फरमायो त अल्लाह खां सवाइ कंहिंजी पूॼा न करियो। हीउ सिधो दीन आहे, पर घणा माण्हू नथा ॼाणनि। ए जेल जा 2 साथियो, तव्हां में हिकु त पंहिंजे रब बादशाह खे शराब पियारींदो रहियो, ॿियो उहो फांसी चाढ़ियो वेंदो त पखी उनजे मथे मां खाईंदा।
फ़ैसिलो थी चुको उन ॻाल्हि जो जंहिंजो अव्हां सुवाल थे कयो। यूसुफ चयो उन्हनि ॿिनि मां उन्हनि खे जंहिंजे बचण जो गुमान कयाई त पंहिंजे बादशाह वटि मुंहिंजी ॻाल्हि कजांइ। पोइ शैतान उन्हीअ खां विसारायो पंहिंजे बादशाह आॾो। यूसुफ जो ज़िक्र करणु तंहिं करे यूसुफ केतिरा साल जेल खाने में रहियो। ऐं बादशाह चयो त मूं ख़्वाब में ॾिठियूं 7 मतारियूं ढगियूं जो उन्हनि खे 7 ॾुगरियूं ढगियूं खाइनि पियूं ऐं 7 संग सावा ऐं ॿिया 7 सुकल। ए दरबारियो मुंहिंजे ख़्वाब जो जवाबु ॾियो जेकॾहिं तव्हांखे ख़्वाब जी ताबीर ईंदी हुजे। चवणु लॻा परेशान ख़्वाब आहे ऐं असां ख़्वाब जी ताबीर नथा ॼाणूं। ऐं चयो उन्हीअ जेको उन्हनि ॿिनि मां बची आयो हो ऐं हिकु मुद्दत खां पोइ उनखे यादगिरी आई, मां तव्हांखे उनजी ताबीर ॿुधाईंदुसि, पोइ मूंखे मोकिलियो। ए यूसुफ ए सचा दोस्त असांखे ताबीर ॿुधाए 7 मतारियुनि ढगियुनि जी जिन खे 7 ॾुगरियूं खाइनि थियूं ऐं 7 सावा संग ऐं ॿिया 7 सुका। शायदि मां माण्हुनि जी तरफ़ मोटी वञा, शायदि उहे वाक़िफ़ थियनि। चयाई तव्हांखे पोख पोखींदो 7 साल लगातार ऐं जेकी लुणो उनखे उनजे संग में रहण ॾियो मगर थोरो जेतिरो खाओ। पोइ उन खां बाद 7 साल तमामु सख़्तु ईंदा जो खाई वेंदा जेकी तव्हां उन्हनि जे वास्ते अॻे गॾु करे रखियो हो, मगर थोरो जेकी तव्हां बचाए वरितो। पोइ उन खां बाद 1 साल ईंदो जंहिंमें माण्हुनि जे वास्ते बरसाति वसाई वेंदी ऐं उन में रस निचोड़ींदा। ऐं बादशाह चयो